नाज़रीन, नसीराबाद शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात तबाही मचाए छॾी। 55 कलाकनि ताईं जारी रहंदड़ बरसात सबबि सवई ॻोठ पाणी हेठि अची विया ऐं हज़ारे माण्हू बेघर थी विया आहिनि। उन ई हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूदु आहे बशीर लागारी। जी बशीर। नसीराबाद तालके में गुज़रियल 55 कलाकनि खां वसंदड़ बरसात नसीराबाद तालके में क़यामत बर्पा करे ॾिनी आहे। नसीराबाद तालके में ये बरसाती पानी जेको आहे हज़ारे एकड़नि ते पोखियल सारियालो जेको फसल हुयो उहो ॿुॾी उन में तबाह थी विया। उन खां पोइ सवें जेके ॻोठ आहिनि उहे ॿुॾी विया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु हज़ारे जेके ख़ानदान आहिनि उहे लॾ पलाण करे महफ़ूज़ जॻहनि ॾांहुं उहे लॾ पलाण करे विया आहिनि ऐं केतिरा ई ख़ानदान जेके आहिनि रोडनि ते पंहिंजो सामान खणी जेको आहे उहो हुते वेठा आहिनि। उन्हनि जो अलाह ताला सॼो ॿुॾी वियो आहे, उन्हनि जो राशन वग़ैरह ॿुॾी वियो आहे ऐं उहे हिन वक़्तु बेयारो मददगार वेठा आहिनि ऐं उन इलाइक़े जा माण्हू जे हिन वक़्तु कंहिं बि चूंडियल नुमाइंदे ऐं सरकारी कामूरे का बि मदद न कई आहे। अचो त उन ॻोठाणनि खां पुछा कयूं त कहिड़ी तकलीफ़ आहे ऐं कहिड़ा अहंज आहिनि। असां ॿुॾऊं पिया बोर्ड में ओॾऊं पाणी सफ़ा एॾो थी वियो आहे, घर ॿुॾी विया आहिनि, असांजूं ज़मीनूं ॿुॾी वियूं आहिनि, असां रोड ते ॿार वठी वेठा आहियूं। असां काॾे वञूं, का वाह ई कोन्हे, का न सरकार असांजो मदद थी करे न छा। असां नंढड़ा बच्चा वठी काॾे रोडनि ते केतिरो असां वेहूं। घर दर ॾिसो ॿुॾी यार असां सफ़ा बोर्ड में वेठा आहियूं, रोड ते बच्चा कढी वेठा आहियूं, दॾा धड़ा कढी वेठा आहियूं। काॾे वञूं, असां वाह कयो, मदद कयो असांजी। जायूं किरी पियूं, काॾे वञूं, नंढड़ा बचड़ा पोरिया बीहा बनियूं ॿुॾी वयूं, छा कयूं, काॾे वञूं। अलाह ख़ुशि ॿी वाह ई कान्हे का। की रोडनि जी असांजी बर्बादी थी वई आहे। असांजा हज़ारे मण त असांजा विया ईअं लुड़ी ऐं जॻहियूं हर शइ टुटी, बंगला माड़ियूं जेके हुयासीं असांजा भॼी विया। हाणे असां पटनि ते ॿाहिरि कलियूं मथूं ॾेयूं असां वेठा आहियूं। हुकूमत में इहा न रही आहे त उहा वोटनि भेरी असां वटि हज़ारे माण्हू अचे भाकुर पाईंदा आहिनि। हींअर को बि इंसानु असांजे दर ते लड़ी न अथव तव्हांखे हिकिड़ो खोराक आहे न आहे, खाओ था नथा खाओ। पाण ॾिसो था काश न घर दर ड्रही आहे, नांग भलाऊं अचे रोडनि ते वेठासीं, बनी ॿारो कुझु बि न पियो, खाइण जो अन्न वियो, हर शइ वियो, माल मरी वियो आहे। उन्हनि जो चवणु हुयो त असां पंहिंजा सिर बचाए ॿाहिरि निकिता आहियूं। असांजो जेको आहे अलाह ताला जेको आहे उहो लुड़ी वियो आहे, असांजो चौपायो माल लुड़ी वियो आहे। उन्हनि ॿुधायो त असांजो खाइण जो जेको अन्न हुयो उहो लुड़ी वियो आहे। पर हिन वक़्तु को बि इलाइक़े जो चूंडियल नुमाइंदो जेको आहे असांजे तक जो उहो न आयो आहे, न वरी को सरकारी कामोरो आयो आहे। उन्हनि जो इहो मुतालबो हुयो सिंध हुकूमत खां त असांजी वार कई वञे, असांजी का मदद कयो त असां पंहिंजी ज़िंदगी बचाए सघूं। असांजा ॻोठ त तबाह थी विया, असांजो जेको सारियालो फ़सुलु हुयो उहो तबाह थी वियो। असांजो हिन वक़्तु कुझु बि न बचियो आहे। कैमरामैन मोहसिन कुतुब ओढाण सां गॾु बशीर अहमद लागारी, आवाज़।